वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिकड़ीअ जे दौरे ते कराची पहुची पियो। वज़ीर आज़म पाक बेरिया जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात करे भारतीय चारहाणे अज़म खे नाकाम बणाइण ते भेटा पेश कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सिंध जे बरे वज़ीर मुआद अली शाह ऐं गवर्नर कामरान टिसोरी सां मुलाक़ात थियल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ डाकिया रोड शिपयार्ड चाइना पोर्ट जो दौरो कंदो। वज़ीर आज़म सनतकारनि जे नुमाइंदनि सां बि मुलाक़ातूं कयल आहिनि। पाकिस्तान, चीन ऐं अफगानिस्तान जा परॾेही वज़ीर बीजिंग में मुलाक़ात कंदा। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अॼु खां 21 मई ताईं चीन जे दौरे ते रवानो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार बीजिंग में चीनी परॾेही वज़ीर सां ॻाल्हियूं कंदो। अफगानिस्तान जो वक़्ती परॾेही वज़ीर आज़म खान मुत्तकी 20 मई ताईं चीन पहुचंदो। पाकिस्तान, चीन ऐं अफगानिस्तान जे परॾेही वज़ीरनि विच में बीजिंग में मुलाक़ात थियल। टिनी मुल्कनि जे विच में वापार खे हथी सरकार ॿिनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि थींदी। टिनी अखबारनि जे विच में मुलाक़ात दौरान पाक भारत तकरार खां पोइ वारी सूरतहाल ते गौर विचार कयो वेंदो। We are a peace-loving nation, but we will, if provoked, if coerced, if aggression is done, the retribution will be swift and brutal. There should be no doubt on that. The reality is that India is not USA and Pakistan is not Afghanistan. India is no Israel and Pakistan is no Palestine. The reality is that Pakistan will never be deterred, can never be coerced. We will never bow down to Indian hegemony. The sooner they understand, it is good for the regional peace as well as for the world. कश्मीर आलमी सतह ते तस्लीम थियल तकरार आहे। भारत कश्मीर जे मसइले खे जबर ज़रिए अंदरूनी मसइलो बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। भारत कश्मीर मसइले खे हल करण जी कोशिश नथो करे। पाकिस्तान भारतीय तसलुत अॻियां न झुकंदो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो न्यूज़ एजेंसी खे इंटरव्यू चयाईं भारत जेतिरो जल्द समझंदो ओतिरो ई इलाक़ाई ऐं आलमी अमन लाइ बहितर आहे। भारत पहलगाम वाक़े में को बि सबूत फराहम करण में नाकाम रहियो। हिंदुस्तानी हुकूमत अहिड़नि वाक़िअनि खे दहशतगर्दी जे बहाने तौरु इस्तेमाल करे रही आहे। जाफर एक्सप्रेस ते हमलो कंदड़ PLA खुले नमूने भारत खां मदद जी दरख़्वास्त कई हुई। नई दिल्ली में कुझु अखबारनि, सियासतदाननि ऐं रिटायर्ड जनरलनि PLA जी हिमायत में बयान ॾिना। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जी शहीद स्क्वाड उस्मान यूसुफ जे घर आमद। एयर चीफ मार्शल तरफ़ा शहीद उस्मान यूसुफ जे घर पातनि सां दुख जो इज़हार। हवाई फ़ौज जे सरबराह भारतीय अगराई में शहीद स्क्वाड्रन के लीडर खे भरपूर भेटा पेश कई। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो चङो हो त शहीदनि जूं ख़िदमतूं ऐं क़ुर्बानियूं सदाईं यादि रहंदियूं। पाकिस्तान ऐं IMF विच में टेक्निकल ॻाल्हियुनि जे मुकमल थियण खां पोइ पॉलिसी सतह ते बजट बाबति ॻाल्हियूं अॼु शुरू थींदियूं। पाकिस्तान ऐं माली साल जी बजट में सुपर टैक्स जे ख़ात्मे जी तजवीज़ पेश कंदो। ॻाल्हियुनि में पाकिस्तान IMF खे दरामद ऐं बरामद ते टैक्स घटाइण, रियल एस्टेट खे रिलीफ फराहम करण ऐं पघारदार तबिके ते टैक्स जो भार घटाइण लाइ तजवीज़ूं ॾींदो। जेल खाते वर्क्स एंड सर्विसेज से सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां नवाब शाह सेंट्रल जेल जो ओचितो दौरो। सूबाई वज़ीर ड्यूटी ते मौजूद अमले ऐं एहलकारनि सां मुलाक़ात करे तफ़सील मालूम कया। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी शहीद बेनज़ीराबाद सेंट्रल जेल जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो मुआइनो करे सफ़ाई जो जाइज़ो वरितो। कैदियुनि जे इस्पताल जो बि दौरो कयो आहे। सूबाई वज़ीर जे कैदियुनि सां मिलण आयल पासनि ऐं शहरनि सां पिणु मुलाक़ात। कैदियुनि सां मुलाक़ात लाइ सहूलियतूं ऐं औरतुनि खे तरजीह ॾियण जी हिदायत। जेकॾहिं कंहिं ऑफिसर या अमले ख़िलाफ़ शिकायत मिली त सख़्त कार्रवाई कई वेंदी। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी वार्निंग चयाईं सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पुरअमन ऐं इंसाफ़ पसंद समाज क़ाइमु करण लाइ पुरज़म आहियूं।
भुलजे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श नूनारी शाहपुर धमाके सां किरी पिया। शागिर्द मौसराणी नमूने महफ़ूज़ क्लास में पियल टेबल ऐं कुर्सियूं भॼी पयूं। स्कूल जे उस्तादनि जो चमड़ा आहे त स्कूल में असेंबली हली रही हुई, ओचितो क्लास शाहपुर किरी पिया। स्कूल जे क्लासनि जो कमु नाक़िस हुजण करे स्कूल ज़बून हाल थी वियो आहे। ख़ौफ़ सबब क्लास में नथा विहूं। उस्तादनि ऐं शागिर्दनि तरफ़ां स्कूल जो मरम्मती कमु कराइण जो मुतालबो। खैरपुर जी लतीफ़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि मुतालबनि जी मिंता लाइ एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सदे ते चौथे ॾींहुं बि एडमिन ब्लॉक आला धरणो ऐं ॿियो कमु छॾे हड़ताल शुरू करण जो ऐलान। अख़बारुनि जो चमड़ा आहे त पोरियत मुलाज़िमनि जा लीव इनकेशमेंट कचनि मुलाज़िमनि जी PPC ॿिया मुतालबा मंज़ूर कया वञनि। मुतालबा मंज़ूर थियण ताईं कमु छॾे हड़ताल कई वेंदी। दावजानपुर ऐं मीरपुर माथीली मां बजड़ा पार शेरानपुर भरिसां पत्थर मोड़ वटि हथियारबंदनि गाॾी न बीहारण ते फायरिंग करे मिस्ता जा टायर बस करे छॾिया। हथियारबंद डेरा अलैयार वासी मिस्ता ड्राइवर नेक मोहम्मद पहियार खे अगवा करे खणी पिया। पुलिस मौसम हथियारबंदनि जो पीछो कयो पियो वञे, जल्द मुखी खे बाज़ियाब कराए वेंदो। मीरपुर माथीली भरिसां कोट कपूर खुनारो पीछो हथियारबंदनि ॿनीअ खे पाणी ॾियण लाइ पियल वकास अहमद मलिक खे अगवा करे विया। हिंगोजा जे क़ौमी शाहरा तां अणसुञातल शख़्स जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चमड़ा आहे त पोतीअ जी सुञाणप नाहे थी। लाश ED सेंटर हवाले कयो वेंदो। ग़ज़ा में इसराइली फ़ौज जी वॾे पैमाने ते ज़मीनी कार्रवाई शुरू। हमलनि में 140 फ़लस्तीनी शहीद, 300 एकड़ ज़ख़्मी। पढ़ी मीडिया जो चमड़ा आहे इसराइली फ़ौज केतिरा इलाइक़ा ख़ाली करण जा हुकुम जारी कया आहिनि। उत्तर गज़ा में हिकु अस्पताल समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते हमला कया विया। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जो चमड़ा आहे इसराइल जे गज़ा जे घेराव ऐं फ़ाक़ाकशी जी पॉलिसी आलमी क़ानून सां मज़ाक़ आहे। इमदाद जी नाकाबंदी बिना देर ख़त्म कई वञे।